मां भी कहीं गुमनाम राहुन में जे मारियो वञा अड़ी सिंधु तो तांजे वारियो वञा। मां भी कहीं गुमनाम राहुन में जे मारियो वञा अड़ी सिंधु तो तांजे वारियो वञा। तुंहिंजी पगरियल बहारुनि ते जे पुरज़ा थियां या सेराण जे विच में साड़ियो वञा। तुंहिंजी पगरियल बहारुनि ते जे पुरज़ा थियां या सेराण जे विच में साड़ियो वञा। लाश मुंहिंजो सिंधु झंडे में दफ़नाए जो, मिटी मुंहिंजीअ खे मिटीअ में दफ़नाए जो। बशीर खान कुरैशी जी क़बर जे भरिसां क़बर मुंहिंजे देशवासियुनि खे ॾींदी इहा ई ख़बर। हीउ जेको सानी में आहे साथी सुतो, इहो आज़ादु वतन जी जंग लाइ आहे मुयो। इहो आज़ादु वतन जी जंग लाइ आहे मुयो। दोस्तों जीअं त मां के ॿुधाइणु चाहींदुसि, सिंध में कहिड़ा ई माण्हू रहंदा जेके असांजी सिंध खे हमेशह लाइ ख़तमु करणु चाहींदा, पर उहो उन्हनि जो ख़्वाब ई रहिजी वेंदो। छो त सिंध हिकिड़ो वजूद आहे ऐं वजूद कॾहिं ख़तमु न थींदो। हा मूंखे ख़बर आहे अॼु मां सिंध जी वारसी कयां थो, सुबुह मुंहिंजी लाश गोलियुनि सां पलवण थियल हिन रोड ऐं रस्तनि ते मिलंदो। हा मूंखे ख़बर आहे अॼु मां सिंध जी वारसी कयां थो, सुबुह मुंहिंजी सिसी धड़ खां धार कई वेंदी। हा मूंखे ख़बर आहे अॼु मां सिंध जी वारसी कयां थो, सुबुह शायदि मुंहिंजो लाश बि न मिले। उन बावजूद बि मां सिंध जी वारसी कयां थो। अड़े उहो सिंध जा दुश्मन सम्झी वञनि पोइ असां में केतिरी गैरत आहे, पोइ असांखे तूं ललकारणु छॾे ॾे। बशीर खान कुरैशी सच चयो, जॾहिं हिकिड़ो बशीर मरंदो त पोइ हज़ारे बशीर पैदा थींदा। हा उन्हनि बशीरनि मां हिकिड़ो बशीर मां बि आहियां। अचो मूंखे बि मारियो, मां बि सिंध जे रोडनि ऐं रस्तनि ते क़ुर्बान थियणु थो चाहियां, मां बि सिंध तां क़ुर्बान थियणु थो चाहियां। तव्हांखे शायदि इहा ख़बर न आहे जॾहिं कंहिं इंसान जो जिस्म मां नाच के कढो त उनखे केतिरी तकलीफ़ थींदी। जॾहिं उनखे तकलीफ़ थींदी त ज़ाहिर आहे उहो ॿिए कंहिं हथ सां मज़म्मत कंदो। कुझु इन तरह ई असां सां सिंध एतिरी जुड़ियल आहे जो असां खां त धार कंदा विया, असांखे तकलीफ़ थींदी। जॾहिं असांखे ई तकलीफ़ थींदी त पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे असां बि मज़म्मत कंदासीं। असां मरणु पसंदि कंदासीं मगर सिंध खे धार थियणु पसंदि न कंदासीं। बेगैरत बणिजी जीअण खां गैरत जो मौत बहितर आहे। तव्हां डिॼो उन वक़्त खां जॾहिं असां पाण में सिंधी मुतहिद थींदासीं, तव्हांखे भॼण जी बि जॻह न मिलंदी। तव्हां डिॼो उन वक़्त खां जॾहिं असां पाण में सिंधी मुतहिद थींदासीं, तव्हांखे लिकण जी बि जॻह न मिलंदी। पोइ असांखे ललकारणु छॾे ॾियो, असांजे खून सां खेॾणु छॾे ॾियो। तव्हांखे इहा ख़बर न आहे असां सिंध जा अॾे ई पुट आहियूं ऐं